बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम प्यारा दोस्तों, एक नई ऐं मुनफ़रिद वीडियो सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, अॼु असां ॻाल्हाईंदासीं अॼु जी मॉडर्न शाइरी, मॉडर्न सिंगर्स ऐं मॉडर्न शाइरनि ते। त प्यारा दोस्तों, अव्हांखे पहिरियां कुझु क्लिप ॾेखारियूं था ऐं उन खां पोइ ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। जी हाँ दोस्तों, ही सॉन्ग ॿुधव, हाणे वरी ही सॉन्ग ॿुधी ॾिसो। ओ मासी पाण थी रुले ये masat के जले। जी हाँ दोस्तों, यकीनन ही ट्रैक अवां ॿुधो हूंदो, एंजॉय कयो हूंदो, पर ॻाल्हि हिते ख़तमु नथी थिए। असांजे अॼु जी वीडियो में अञा बि अहिड़ा कई ट्रैक शामिल आहिनि, पर उनखां पहिरियों अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो। त दोस्तों, हलूं था इन वीडियो जे तरफ़ ऐं तव्हां ही ट्रैक ॿुधो। अम्मी masat कूड़ो थई हो, अम्मी masat कूड़ो थई। सूर आहे मूंखे ॾींदो वरी तव्हां ॾींदो तोखे थई। वाह साईं वाह, लाजवाब। इन सिंगर त सभु मट ई भञी छॾिया। अॻिते हलूं था, ॾिसूं अॻिते कहिड़ो ट्रैक थो अचे। ओ साब तकड़ में कोट न खण ख़र्च ॾियूं वञ जा, दर खां ॿाहिरि गाॾी पोइ कढूं वञ जा। जी हाँ दोस्तों, यकीनन तव्हां ॿुधो हूंदो, ही डिजिटल दौर आहे ऐं डिजिटल शाइरी ऐं डिजिटल फनकार यकीनन सिंध जो नालो बहितरीन नमूने सां रोशन कंदा ऐं करे रहिया आहिनि। ये masat न कर, ये masat न कर, सज खिलाई थी सिंध वो बि छॾी नथो जिंद। जी हाँ दोस्तों, सिंध त खिलंदी ई सही, पर पूरी दुनिया असां था खिलूं कंदी, ऐं जेको आहे सो दुनिया किथां खां किथे पहुची वई आहे। असां अञा जंड ते वेठा आहियूं। दुआउनि में यादि कजो, ॿीहर कंहिं वीडियो में मिलंदासीं। कमेंट करे असांखे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।